नाज़रीन टिन तालुकनि खे रेलवे जी सफ़ई सहूलियत फ़राहम कंदड़ रेलवे स्टेशन सेठा जाते रेलवे इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि एक्सप्रेस ट्रेनुनि जा स्टाफ न हुजण जे करे रेलवे स्टेशन वीरानी जा ॾेख ॾेई रही आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते सेठा जा खां आशिक़ हुसैन खां तफ़सील वठंदासीं। जी आशिक़ हुसैन, कहिड़ा तफ़सील अञा वटि आगाह कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत की अदम दिलचस्पी के करे रेलवे स्टेशन सेठार जाते एक्सप्रेस गाड़ियुनि जा स्टाफ न हुजण जे करे रेलवे स्टेशन मुकम्मल तौर ते वीरानी जो ॾेख ॾेई रहियो आहे। मां तव्हांखे उन हवाले सां ॿुधाईंदो हलां। खैरपुर ज़िले की वॾी रेलवे स्टेशन में शुमार थींदड़ रेलवे स्टेशन सेठार जा टिन तालुके में ठरी मीरवा सूबे जे नारे तालुके जे अवाम के सफ़री सहूलियतूं मुहैया कंदी, जॾहिं त इन रेलवे स्टेशन के ज़रिए हितां जा आबादगार पंहिंजो फसल सब्जियूं ऐं ख़ासि तौर ते गुड़ जेको आहे सो पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं मोकिलींदा हुआ। पर गुज़िरियल केतिरे टाइम खां वठी रेलवे स्टेशन सेठार जाते एक्सप्रेस गाड़ियुनि जा स्टाफ न हुजण जे करे मुकम्मल तौर ते वीरानी जा ॾेख ॾेई रहिया, जॾहिं त मुल्क जे ॿियनि सूबनि ॾांहुं वञण लाइ हितां जे माण्हू खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त उन हवाले सां हितां जे माण्हू केतिरा ई भेरा एहतिजाज पिणु कया आहिनि ऐं जॾहिं त हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते रेलवे स्टेशन सेठार जाते एक्सप्रेस ट्रेनुनि जा स्टाफ बहाल कया वञनि त जीअं मुल्क जे ॿियनि सूबनि ॾांहुं उहे आराम सां अची वञी सघनि।